कंदकोट में अॼु पहिरें ॾींहुं जो ईद जो ॾींहुं आहे ऐं असां जेको आहे शहर में बीठा आहियूं ऐं शहरनि जो को पुछा कंदासीं ईद जो पहिरियों ॾींहुं कीअं गुज़रियो ऐं कहिड़ा जेको आहे कहिड़ा हुनजा मसइला हुया। अचो त नाज़रीन जेको आहे त ईद जे हवाले सां शहरनि खां पंहिंजा ॾे वठि ख़्यालनि जो इज़हार कयो। असां सां जेसो वहदत वारा काफ़ी स्काउट्स जेको आहे उहे बि ॿाहिरि मौजूदु हुआ, पुलिस अमलो मौजूदु हुयो ऐं ख़ुशि नसीबी सां असांजी ईद थी वई। अल्लाह जी महिरबानी सां बिल्कुलु असांजी डिप्लोमेट सां हर चीज़ ओके लॻी पई आहे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, कंहिं बि शइ जी कमी पेशी न आहे। सभु बहितरीन थी असांजे वॉलंटियर वारिद स्काउट जे तरफ़ां ऐं पंहिंजी ईद नमाज़ जी सिक्योरिटी सां सुठे तरीक़े सां कई आहे ऐं इंतिज़ामिया जो बि असां सुठो ताउन रहियो आहे ऐं बारगाह जी इंतिज़ामिया स्काउटिंग सभिनी सुठे तरीक़े सां। पर नमाज़ ईअं तो अॼु महांगाई ॾाढी हो, असुलु महांगाई हो, हक़ीक़त आहे ग़रीब माण्हू छा ईद कयो आहे। बसि अलाह इहो बि शुक्र आहे मालिक जो कर्म थी आहे। ऐं ॿियो सलीम शाह असां बि गॾु हुयासीं, नमाज़ पढ़ियोसीं, बसि सभु असां ई ॾियूं त कोई टोटल त भैया बाप छा न कर। इन हवाले सां ईद जी ख़ुशी सुठी मल्हाई वई, सुठे तरीक़े सां मल्हाई वई। रमज़ान शरीफ़ जो महीनो सुठे तरीक़े सां मल्हायो वियो। ग़रीबनि ते अज़ाब जो जेको निशानो बणियो वियो महांगाई जो महीनो ऐं ॿिए नंबर ते जेको असांजे मथां पेट्रोल ऐं गैस जो लोड वधी वियो, उहा ई ग़रीबनि जी मथां वॾो अज़ाब पैदा थियो। रमज़ान शरीफ़ जी ख़ुशी ऐं रमज़ान शरीफ़ सुठियूं ख़रीदा रहियूं, पर महांगाई ग़रीबनि खे पीड़े इन हवाले सां असां चवंदासीं त ग़रीबनि तो इहे शयूं हटाइजी वञनि, हटाइजी वञनि। असां सईदनि जी तरफ़ां इहा हवालो पेश कयूं था त ग़रीबनि तां महांगाई जो अज़ाब हटायो वञे, जीअं ग़रीब माण्हू सुख सां खणी सघे। ऐं सियासी अॻवाननि, समाजी अॻवाननि, सोशल माण्हुनि ऐं सैदनि गॾिजी करे इन ॻाल्हि जो माद कनि था त ग़रीबनि खे महांगाई खां बचायो वञे ऐं अमन ऐं फतह कयो। छा चोपल वरिता आहिनि? चोपल बि चोपल वरिता आहिनि? हा, हिकिड़ो पियो आहे। ईद जी मौसम कीअं हाणे? हा गुज़री ईद मुबारक सबके। महंगाई जो हिसाब ॾिसो था पाण, माना केतिरे ताईं महांगाई पुगी आहे वञे, उन जे हिसाब सां पेट्रोल बि केतिरे ताईं पुॻो आहे वञे, रोज़ी बि का न आहे। गुरब जे माहौल सां माण्हू तंग लॻो पियो आहे, ॾिसो त ज़मीन जे हिसाब सां इहो बसि पाण जेके जीअं गुज़ारे माना शुक्र अलहमदुलिल्लाह डी सी साहिबु माना जीअं शुक्र अलहमदुलिल्लाह गुज़ारे मल्हायूं जी जी बसि गंज आहे, बसि जीअं थिए शुक्र अलहमदुलिल्लाह। जहिड़े हिसाब सां महांगाई आहे ओड़े तरह सां छा आहे त सभु खे ख़बर आहे। ₹10 तेल जो लीटर, गरीब माण्हू खंड 70-80 रुपए किलो, माण्हू काॾे वञे छा ई हर शइ माना उरूज पाकिस्तानी क़ौम ते रहम। ईद जे हवाले सां सैयद मेहर शाह बिरदी में ज़्यादा नशीन सैयद सुभान अली शाह, गुल हसन शाह, ॿिया सैयद बिरादरी उन्हनि सां गॾु पंहिंजे ख़ुशी जो इज़हार कयोसीं। ईद मुबारक सभु पाकिस्ताननि खे, सिंधी भाइरनि खे, पाकिस्तान खां ॿाहिरि रहंदड़नि खे ईद मुबारक हुजे। ऐं असां खां वॾी अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हे साल जेको असांजो ॾाढो महांगाई में गुज़रियो आहे। महांगाई इंतिहाई चोट चढ़ी वई आहे। को ग़रीब गुरबो शॉपिंग करण लाइ ॾाढो परेशान आहे, को चप्पल वठे, को कपिड़ा वठे, को नथो वठी सघे। कंहिं ग़रीबनि नवां कपिड़ा पाता आहिनि, कंहिं पुराणा कपिड़ा पाता आहिनि। बहरहाल ॾाढी महांगाई चोट ते आहे। असां हुकूमत खे इहा अपील था कयूं त महांगाई खे हेठि करे ग़रीब गुरबे जो कुझु ख़्यालु कयो वञे, ग़रीब गुरबे जी कुझु केयर कई वञे। थैंक यू सो मच। डबल तव्हांखे ईद मुबारक हुजनि। छो जो हिन वक़्तु असीं नमाज़ पढ़ी वापसि थिया आहियूं ऐं क़ब्रिस्तान अची असां पंहिंजे प्यारनि सां मिलण आया आहियूं ऐं कुल खानी कंदासीं, उहो कुल पढ़ी बख़्शींदासीं। थैंक यू सो मच। असांजो ईद उल फितर असांजो हिकु इस्लामी मज़हबी हिकु इज्तिमा थींदो आहे। ईद जी ख़ुशी हूंदी आहे, इन जे करे त अल्लाह ताला असां में हिकु महीनो मोकिलियो रमज़ान शरीफ़,
जंहिंमें जी बरकतूं रहमतूं असां ते हूंदियूं आहिनि। इन ईद रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जी ख़ुशी में अल्लाह ताला असांजे लाइ ईद जो ॾींहुं रखियो आहे, त इन ईद जे ॾींहं में असां ख़ुशी मल्हायूं ऐं उन में पंहिंजा जेके ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, फ़ुक़रा आहिनि, मिट माइट अज़ीज़ कारक पाड़ेसिरी आहिनि, उन्हनि जो ख़्यालु रखूं, ईद जी ख़ुशियुनि में उन्हनि खे बि शामिलु कयूं। ईद जी ख़ुशियूं इन में त जेके ग़रीब आहिनि उन्हनि जो ख़ासि ख़्यालु। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त अॼु ईद जो ॾियारो आहे, बिल्कुलु हे गवर्नमेंट जॾहिं खां वटि आई आहे उन्हनि तब्दीली जो नालो वरितो, पर तब्दीली अहिड़ी ॾेई छॾी अथई जंहिंमें ग़रीब आवाम खे सफ़ा पीसे छॾियो अथई। अहिड़ी तब्दीली ॾिनी अथई, उन में पेट्रोल महांगो, सामान महांगो, जेके असां इफ़्तारी में सामान रखियासीं वरितासीं उहे हर शइ महांगी हुई। ऐं उन सां गॾु अॼु जो ईद जो ॾींहुं आहे तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे। इन ईद जे मौक़े ते सोच न्यूज़ खे ऐं तमामु आलिम इस्लाम खे ईद मुबारक पेश कयूं। अस्सलाम। सुठी गुज़रे पई ईद जेको आहे रमज़ान जी ईद हुई, मोमिननि जेको आहे रोज़ा रखिया, अलाह उनजे रोज़नि खे क़बूल फरमाए। ऐं ईद जो ख़ुशी जो ॾींहुं आहे, सभु मुस्लमान पाण में मिली करे यकजहती जो जेको आहे मुज़ाहिरो कयूं ऐं हिकु जेको आहे हिकिड़े सुठे त्योहार खे हिकु मोहबत ऐं प्यार सां जेको आहे उनखे गुज़ारियूं। बेहतरीन नमूने से गुजरी है। मैं तमाम पूरे पाकिस्तान के तमाम हर मकतब फ़िक्र के ईद मुबारक जो लख लख वाधायूं पेश कयां थो ऐं अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾियां थो। इंशाअल्लाह असां तमामु मिली करे पंहिंजे पाकिस्तान ऐं मुल्क जे हिफ़ाज़त जे लाइ कमु कंदासीं। अॼु असां पाकिस्तान जे लाइ दुआऊं घुरियूं आहिनि, इंशाअल्लाह असांजे मुल्क खे पंहिंजो मौला हिफ़्ज़ो अमान में रखंदो। माशाअल्लाह ईद बेहतरीन तरीक़े सां गुज़री। असांजे कंदरपुर शहर में असांजी मरकज़ी इमाम बारगाह आहे करबला, जंहिंमें जामे मस्जिद बि आहे, मदरसो बि आहे। असांजे वॾे में वॾो अंग जेको आहे हिते तमामु भलाई वारो ॾींहुं गुज़रियो, ख़ैरमंद जी ईद थी वई, भलाई थी वई अल्लाह जी महिरबानी सां। ओड़े पाड़े वारा मुरीद ख़ादिम सैयद जेके बि हुया सभिनी सां पंहिंजी ईद मल्हाई। ॻोठ मेहर शाह बिड़दी में मालिक ख़ैर करे शहनशाह अमन अमान सां ईद थी वई, ख़ैर सां भलाई आहे। इन में मालिक ख़ैर करे शान सेऊं बि खाधियूंसीं, मिठाइयूं खाधियूंसीं, ख़ैर सां भाॼियूं कयूंसीं। वॾो ॾींहुं हो ख़ुशियुनि जो वरितोसीं, अल्लाह जी महिरबानी। वॾो ॾींहुं हो ख़ैर सां ग़रीब गुरबो जेको बि हुयो, अमीर ग़रीब जेको सभिनि पंहिंजो ख़ुशियुनि में मिठाइयूं सेऊं भाॼियूं सभिनि पंहिंजा मज़ा वरिता अल्लाह जी महिरबानी सां। ग़रीब ॿार दोस्त अज़ीज़ ओताक लांडियूं जेके ओड़ो पाड़ो सभिनि खे मज़ा, सभिनि जूं ख़िदमतां कयूंसीं जेकियूं असांखां थी सघियूं। मालिक ख़ैर करे शहनशाह भलाई थी वई। इन में सभु मुरीद खाई बि हुई, ख़ैर सां बसि इंसान आहे जेको मालिक ख़ैर करे मुंहुं ॾिए थो। महांगाई आहे या सागाई आहे, मड़े मुंहुं ॾिनी हुजे थो थोरो या घणो मिसाल मालिक हर को पंहिंजो खाए थो पीए थो, अलाह वक़्तु गुज़रे थो, भलाई आहे। इन में मालिक ख़ैर करे पोइ हाणे छा कजे। मालिक गवर्नमेंट खे इहो मुतालबो आहे त ग़रीब अवाम जी जेकी करप्शन आहे जेको मिसाल आहे मालिक ख़ैर कयो वञे, ख़ैर सां ग़रीबनि खे को सुख जो साह खणायो वञे। ग़रीब अवाम जेकी आहे सुख जो साह इन हवाले सां ख़ैर सां अवाम ग़रीब खे रिलीफ ॾिनो वञे, ख़ैर सां उनजी महांगाई जेको आहे हटाई वञे त ग़रीब अवाम सुख जो साह खणे। ख़ैर सां के ग़रीब अहिड़ा बि आहिनि जेके हिन वक़्तु ईद कई बि न आहिनि, कंहिं का शइ खाधो न पीतो, गर्ज़ करे के अहिड़ा माण्हू बि हिन वक़्तु आहिनि जेके ग़रीब जंहिंखां न को चंपल वरितो न के ईद नमाज़ बि के ग़रीब अहिड़े न पढ़ी मिसाल जी महांगाई जी हालत में। तालबो आहे असांजो वज़ीर आज़म इमरान ख़ान खे त महिरबानी करे इहे ग़रीबनि जी महांगाई खे मज़ो आए ईद में? ईद में मज़ो आए? ॾींहुं आहे असांजो ईद ऐं मज़हबी तौर सां बेहतरीन तौर सां सेलिब्रेट कयो वियो आहे। ऐं अॼु जी तारीख़ सोचा त हर हिकु फैमिली पंहिंजा ॿार वठी अची करे डिनर कराए थी ऐं मां ई पंहिंजा ॿार वठी आयो आहियां। मां तमामु सुठो अरेंजमेंट थियल आहे हिते, छो जो असां वटि वाहिद मर्कज़ आहे हिकिड़ी इहो, सो हिन हवाले सां छोकिरा तमामु सुठो ॿार जेके बि आहिनि था ऐं हिकु सुठो इवेंट आहे माशाल्लाह सां। मुंहिंजी मशहूरी आहे हौसला अफ़ज़ाई कई अथव। ईद शो कयूं था, रेडी पार्क पंहिंजी संगत जे आवाम जे लाइ ॿार नंढनि लाइ ख़िदमत कयूं था, निमको विमको हलायूं था, दुआ ख़ुशि रहंदो नाराज़ दोस्तपुर ॿारनि खे झूला खाराइण जे लाइ बीठाऊं, ॿार वेठा आहिनि झूलनि में इंतज़ार में, ॿार लहनि त पोइ असां दोस्तपुर वञूं। महांगाई त सियाणी महांगाई आहे न। ईद सेवन जी ईद आहे, पाण खाधी उहे मिट दोस्तनि खे खारायूं वे गोश्त खाधा आहिनि, नहीं पाण बि खाधा आहिनि, दोस्तनि खे बि खाराया आहिनि। मां पाण खां खाई आहियां। मज़ो वठो पिया, एंजॉय कयो पिया। तूं ॿुधा ईद कीअं सुठी गुज़री? हा एंजॉय कयो, मज़ो वठो पिया।
ईद जो ॾियाल मज़ो अचे थो मज़ो अचे पियो अलहमदिल्ला ख़ैर सां रोज़ा बि गुज़री आहिनि ऐं ईद बि सुहिणे नमूने गुज़री आहे नंढड़े ॿारनि खे वठी आया आहियूं ईद जे लाइ पार्क में सही गुज़रे थी ईद मां अॻ बि आहे हाणे हिन जा हिन नंढे ॿारनि जा बि टिकेट वठूं था असां वॾनि जा आहे नंढड़ी हे ॾिसो हिन नंढड़ी जी बि टिकेट वरिती अथऊं सरकारी पार्क आहे सरकारी पार्क में टिकेट रखियूं वेठा आहिनि लाइ हा साईं हाणे आयासीं असां मैटन जो दीपो हेॾे आयासीं फटो करायोसीं जेको हाणे नवां अॼुकल्ह फटा हलनि था इहे फटो कराए इन ते ॿिनी आयासीं ॿारनि खे नंढनि खे मिड़ई थोरो चकर ॾियो आहे हाणे वरी हिते आया आहियूं अॼु तव्हांखे जो कीअं मज़ो आयो आहे VIP मज़ो वठूं था असांखे वॾी इंजॉयमेंट मिली आहे छो त असांजे पार्क में झूला लॻी विया आहिनि ॿारनि जे लाइ ख़ुशी जो मौक़ो आहे असां ईद मल्हायूं था तव्हांखे बि सभिनि खे ईद मुबारक जी नाज़रीन तव्हां कंदकोट जे आवाम जा शहरनि जा तव्हां जेको वीचार ॿुधा ईद जे हवाले सां नज़ीर मिराणी सोच TV कंदकोट।